अफगानिस्तान पाकिस्तान दहशतगर्दी पाक फौज पाकिस्तान दहशतगर्दी अफगानिस्तान। अॼु असां गवर्नमेंट बॉयज़ एलिमेंट्री स्कूल भानसिदाबाद में पाक फ़ौज जे हक़ में हिकु रैली कढी, जंहिंमें असां पंहिंजे मुल्क जी फ़ौज जे हिमायत में भरपूर तरीक़े सां शिरकत तमामु उस्तादनि ॿारनि कई ऐं उनजो इज़हार कयो। असां पंहिंजे मुल्क जी फ़ौज सां हर दम हर वक़्तु गॾु आहियूं, पोइ चाहे इंडिया हुजे चाहे अफ़गानिस्तान हुजे, जेके बि असांजे मुल्क जा दुश्मन आहिनि, असां बिल्कुलु उनजे ख़िलाफ़ु पंहिंजे मुल्क जी फ़ौज सां गॾु आहियूं। अॼु उनजो इज़हार असां पंहिंजी रैली कढी ऐं हिन धरतीअ वासियुनि पंहिंजी फ़ौज सां यकजहती जो ॾियारो मल्हायो।